नादरीन धरती टाइम ऑनलाइन न्यूज़ सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं पिया नौशर फिरोज़ खां ब्यूरो चीफ मंजूर मलक जी रिपोर्ट मुताबिक़ शहीद शहनाज अंसारी क़तुल केस मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट सुभाणे महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदी। उन सिलसिले में शहीद शहनाज अंसारी जे वारसनि न्याणी डॉक्टर फातिमा अंसारी, भाउ अली राजपर, इल्ताफ़ राजपर ऐं पीपी लेडीज़ विंग अॻवान अनवर अब्बासी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन मौक़े ते पीपी लेडीज़ विंग जी ज़िले सदर डॉक्टर फातिमा अंसारी चयो त सुभाणे 27 अक्टूबर केस जो फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। अदालत सोगोरीअ मां इंसाफ़ जी उमेद आहे। अमर खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो। 2 साल अॻु असांजे अखियुनि जे साम्हूं जवाबदारनि असांजी माउ खे गोलियूं हयूं। सुभाणे इंसाफ़ मिलंदो। हुन चयो त हिकु सिटिंग MPA खे घर में घुराए संदसि मथां गोलियूं वसायूं वयूं। सिंध जी न्याणी जी बेगुनाह वहियल खून जो सुभाणे फ़ैसिलो आहे। सुभाणे हक़ ऐं सच जी फतह थींदी। शहीद शहनाज अवाम जे हमदर्द लीडर हुई। मीडिया समेत हर माण्हू जी थोराइती आहियां जिन साथ ॾिनो। सब खां पहिरियों अॼु मुंहिंजो जेको प्रेस कॉन्फ्रेंस करण जो मतिलबु इहो ई आहे जेको सुभाणे 27 अक्टूबर मुंहिंजी अम्मी ऐं तव्हां सभिनि जी भेण बल्कि बाजी बि चइजे ऐं जेके काफ़ी माण्हुनि खां जेको कम्युनिस्ट पार्टीअ जी हुनजो फाइनल जजमेंट आहे, केस जी फाइनल जजमेंट आहे। सभ खां पहिरियों त मां इहो चवंदमि त तव्हां सभिनी मुंहिंजो हमेशह साथ ॾिनो आहे। तव्हां सभिनी हिकु न्याणीअ जे केस में हिकु न्याणी त सुभाणे तव्हां सभ सां गॾु हूंदो। इंशाल्लाह उमेदु आहे त हर